मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा घट वध ॻाल्हाई माना पहिरें घटि ॻाल्हाई पोइ वध ॻाल्हाई त ईअं छा तोखे मूंखे ॾिसी उगरा उगरा गाना पियो ॻाए। अल्लाह रे उगरा गाना पियो ॻाए कहिड़ा पियो ॻाए ॿुधा मूंखे त सुठड़ा हूंदा अॻिते छा चई उहो ॿुधा चए पियो त तुंहिंजी मुंहिंजी शादी थींदे थींदे रहिजी वई छा थी पियो जर के साहब अध कलाक पहिरीं पेट्रोल पीतो जे पर सुस्ती थी आहे और पेट्रोल जे ॾचे खे गाॾी कोन थो वठे ऐं हू वरी पाण कीअं थो पए नानू ना होने का दूंगा अरे पठो लगे तो लालू खे चई तुझी बिजली कटराईंदुसि मौलाई जमादार पंहिंजे पुट खे चई ऐं तोखे थाणे ते बि केराईंदुसि मूंखे मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा बाबा मुंहिंजी मौत पर जी ख़बर वठणी पवंदी हे वरी निभागे जी कीअं यादि अची वई के चिबरे ते नज़र पई छा बाबा मां कहिड़ी महांगाई केॾी वधी वई आहे ओ मां महांगाईअ जो मुंशीअ सां कहिड़ो तालुक़ु मुंशी माण्हू आहे IMF न आहे छा आहे तोखे ख़बर न आहे त मुंशी मरवान ॾे असांजा पैसा आहिनि गुलेली जे संग जा अटो जे घोॿाटो चवां थो त मुंशी निभागे जो महांगाई सां तालुक़ु न आहे तालुक़ु आहे बाबा निभागो गुलां जे संग जा 2 लाख रुपया खाए वेठो आहे ऐं वरी ये छोरी गुलां मुंहिंजो पुटु रमुआ खे पसंदि नथी करे मुंहिंजे पुटु रमुआ जो चप ई न कढी कढे रमुअ जो नकु थी कढे कंदी आहे छोरे खे बेनको बशाबा छा कजे ए गुलां जो मुंहुं न मुहांडो हलिया मुंहिंजो पुटु शहज़ादे जा ऐब कढण ॿुधो मां जेकॾहिं गुलेली एतिरी सुहिणी न आहे त 2 लाख छो ॾेई छॾियई पुॼे अरे बाबा मां अहिड़ी पुॼंदी सांस इहो मुंशी मोतबर हवल खे वतंदी भेण चवंदो अलाए कीअं थो पैसा खाए हिते ॿारण बरो पियो आहे हर शइ आसमान सां थी ॻाल्हियूं करे ॿियो वरी टमाटनि ऐं धाणनि जी बि का हैसियत आहे हैसियत आहे तॾहिं त रड़ियूं था कयूं चङो हाणी बनीअ तां भाॼी पटियाणे थो ॾिए तूं खणी आ छॿो हुरबो ऐं बाबा खाली हुरबो वरी छा कंदसि के पटाटा बसर टमाटा ऐं गोभी खणी वठी आणे ॾियां त खणी ॻाल्हि कयां खाली हुरबो चङो चङो हाणे छॿो खणी आ त भाॼी पटियाणे ॾिए भाॼी पटियाणे ॾे वरी बनी ते वेंदे वाह बाबा वाह पहिरीं ॻाल्हि त तूं बनी ताने लाइ पहुची हलाए न ऐं ॿी ॻाल्हि त भाॼी महांगी जे करे ए बनियुनि वारा चौकीदार खे वेठा अथई भाॼी महांगी थी आहे तंहिंजे करे कोन पटण ॾींदई भाॼी कीअं न पटण ॾींदा मां अंधो आहियां भला जे ॾिसी वरितमि न त विच सां झंग जे ख़्याल सां आहियां छॿो हाणे थीजे पर वेझ वञी विच भाॼीअ में मक्ता खामखा बरसीम में पियो भितर खाई मूं अंधे खे कहिड़ी ख़बर त हिते भाॼी पोखियल आहे अंधो ज़रूरु आहियां पर मोगो न आहियां भाॼीअ जी भितर जी ख़बर पए थी तूं वञ छॿो खणी आ त भाॼी पटे अचां ओ मजनू ओ मोलाई मां सफ़ा मरई थी केॾी महिल थी मरी मुंहिंजो मतिलबु आहे त मां तोते थी मरां कहिड़ी मां जनाज़े जी खट जो मूटे थी मरी घर मर त माइट पिटीनी मोलाई भला मूंखे आख़िर कॾहिं तूं सम्झंदे छा सम्झाए ॿुधा हां चरी त हूअं बि आहीं अञा छा सम्झाए मां थी चवें त मूंसां मुंहुं ॾेई ॻाल्हा ईअं खाली मुंहुं त कोन थो ॾेई सघां 2-3 दफ़ा मुंहुं ॾियण जी कोशिशि कई अथमि मुंहुं ॾियां थो त धड़बुड़ सां गॾु हलियो थो वञे हाणे अकेलो मुंहुं वञे ई कोन थो त मां छा कयां कीअं ॾियां मुंहुं ॿुधा ओ चरिया मुंहिंजी मोहबत खे तूं मज़ाक न बणा तूं बि मुंहिंजी दिलि खे ओटाक न बणा ओ मजनू मोलाई मुंहिंजी ॻाल्हि तूं सम्झी छो नथो हिन गुलेली जे तूं रबड़ आहीं रबड़ सभु सम्झां थो
तूं इन रबड़ खे छिके छिके छीनी विझी न थींदी कुझु बि समझी बि थो पोइ अणॼाण छो थो थी मां अणॼाण इन जे करे थियो हा त बाबो बाबो वरी किथां आयो तुंहिंजो पिणे ओयो साम्हूं बाबा उल्लू न बाबा अल्लू ओ मुंहिंजा रोलू पी अरे यार वाट मां छा थो निकिरे बाबा अल्लू हे ॾिस न हालत मजून फाथो पियो अथई छोरा पाॾे वांगुर रंभी पियो थो ख़ैर त आहे तोसां बाबा ये छोकिरी इन शरीफ मुसाले सां खेशत थी करे छोकिरी तुंहिंजे घर में पी भाइर कोन्हनि छा मुंहिंजे छोकिरे खे तंग थी करीं न चाचा ही त मेरी खां मश्करी पियो करे हे भली मश्करी करे छोरो मुंहिंजो पर मां मश्करी जे मूड में न आहियां पिणे मोतबर खे सम्झा त पंहिंजा पेर सिधा करे बाबो पेर सिधा करे छो हा लियाकू लोहरा न उन ॾे वठी वञीसि उहो पाण ई छेणी हथोड़े सां ठपे पेर सिधा कंदुसि हा सम्झाईंसि ॻोठ जे औरतुनि खे पंहिंजी भेण सम्झे सवा मासी हवल जे अरे छोड़ा तूं विच में छो थो ॻाल्हाईं विच में किथे पासे ते बीठो आहिनि हरू भरू हण जे मूंखे ग़रीब खे बि छोकिरी पिणे खे ज़िंदा ॾिसण चाहीं थी त सम्झाईंसि भली सॼे ॻोठ सां फिटाए पर आलू ॾुखियो लॻंदुसि जवान न्याणी जो पीउ आहे शर्म ई कोन्हेसि हल रे छोरा अॻियां थी अच तंग खणी कयो थई हलिया कुझु कोन थींदी छा बि करे बि थी अलाए कीअं कुझु न थींदो ॾिसजई त मां छा थी कयां छो कुझु न थींदो वरी छा थी छोरा बाबा थाबड़ जी पिस संभाले हलन झापा नाना नूरा काॾे निकितो ही ए बा कहिड़ो ई हारून बाबा हारून हारून ई अबा अबा हिते भाॼी किथे आहे अबा इहो भरिसां इहे गोगड़ू अथई इन्हनि जे परियां वरी पालक अथई उन जे पासे में वाङण अथई जेको वणई जोपट हा नाना नूरा इते छा थो करी अंधो मां आहियां तूं त तूं ॾिसण में तोखे छा थो अचे ॾिसण में अधु थो अची अधु त फसल में लिकियल आई करी छा थो बनीअ में लिकी माण्हू छा कंदो आहे चोरी न न निभागा गुड अरे न थी पे हिकिड़ो बुज़ुर्ग ऐं ॿियो नाबीन बारो कर निकिरनि जी कर बसि गंजा निकिरां त निभागो अची न वञे हूअं बि इज़त अचणी वञणी शइ आहे बेइज़ती बरक़रार हुजे भाॼी रधे खारा ठाराए वरी कंहिंखां ठाराईंदसि मां पाण ठाहिण वारी वेठी आहियां न चोरी जी भाॼी आहे न तोखे रधे खाराईंदसि मां जेके तोखे पेट में सूर न पियो न त पोइ पंहिंजे पुटनि खे खाराईंदसि मूंखे ख़बर आहे त तूं पंहिंजे पीउ जी केतिरी सॼणी अरे रे डांग कुते पुछ शुरू न चोरे कोन थो नाग त तुरंदो आहे अरे चोर कुते पुछ मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा बाबा जल्दी ॿुधायो तू जल्दी पुछ त ॿुधाए
राति मुंहिंजो खीर फ्रिज में पियो हो, मूं सोचियो हो त मां सुबुह सां उथी पीअंदसि। तुंहिंजो खीर फ्रिज में पियो, सुबुह जो उथी पीअंदीअ। बाबा वञी पी त पी खां छा थी पुछी? बाबा उहो खीर अलाए केरु पी वियो, सुबुह जो सवेर त तव्हां उथंदा आहियो न। थी माफ़ कजांइ, मां खीर जॾहिं राति जो नहा पीअंदो त सुबुह जो नेरालो कीअं पीअंदुसि? अच्छा, सम्झी वियसि। बेबी आजू जा जी सिंगारी साहिबा। मुंहिंजो खीर कंहिं पीतो? तव्हांजो खीर? हा हा, जेको फ्रिज में पियो? हा बाबा। शीशे वारे जॻह में? हा हा फ्रूट जे भरसां? हा हा, उहो ई। हा हा, उहो खीर न। हा हा, ॿुधाए। उहो खीर न असां नाहे पीतो। अरे पोइ एतिरा सुवाल जवाब छो कयो? छा थियो आहे? सुबुह साण कहिड़ो इम्तिहान पियो थो हले? ही सभु मूं ॾे छो था ॾिसो? मुंहिंजे मुंहं ते सुवालनि जा के जवाब लिखियलु आहिनि छा? ईअं सम्झ त जवाब मिली वियो आहे, वरी बि तोखां पुछूं था। ही सिंगारी राति खीर फ्रिज में पियो, अलाए केरु पीओ, उहो पुछूं था। उहो खीर न, हा हा, उहो खीर बिलो पियो। हा हा, असां बिले खे ॾिसी वरितो आहे। ऐं बिले जे मुछ ने डेड़ीअ ते खीर लॻल बि ॾिठो आहे। हल अबा, गवाही बि मिली वई। चाचा, खीर बिलो पी वियो, पोइ तव्हांजी मुछुनि ते कीअं लॻो? हा हा, ही खीर न, जीअं मां बिले खे ॾिठो विढ़ी पियो बादल। हुन मूंखे चप आया, मां हुनखे रांफूटा आया। जहिड़े तरीक़े सां विड़ियाऊं, ख़बर ई नथी पए त बिलो कहिड़ो आहे ऐं माण्हू कहिड़ो आहे। मूं ॾिठो त बिलो मुंहिंजी भाइटी जो खीर पियो थो हराम करे, मूं बि खणी मुंहुं विधो, हिलाल कयुमि। बसि ईअं विढ़ंदे सिड़ंदे कुझु खीर मुंहिंजे छपरनि खे लॻी पियो। ही सिंगारी, महिरबानी करे पंहिंजो खीर पंहिंजे कमरे में रखे पोइ सुम्हंदी कर, छो जो हिन घर में ख़बर ई कान थी पए बिलो कहिड़ो आहे, माण्हू कहिड़ो आहे। हा थो करे, पिणे सच थो चवे। बिलो खीर पी जो, बिलो खीर पी जो, बिलो खीर पी जो, बिलो खीर पी जो। बाबा संभाल संभाल। बाबा खेर सां पहुची विए न। मूं सम्झो दवाउनि वारे फुआरे जी धप में किथे प्यालो न करे वियो हुजी। लॻे थो तो पंहिंजे पीउ खे सुञातो ई न आहे। मां जिथे बि ईंदो आहियां त कामयाबु थींदो आहियां। भाॼी रधे खारा। ठाराए वरी कंहिंखां ठाराईंदसि? मां पाण ठाहिण वारी वेठी आहियां न। चोरी जी भाॼी आहे न, तोखे रधे खाराईंदसि मां। जेके तोखे पेट में सूर न पियो न त पोइ पंहिंजे पुटनि खे खाराईंदसि। मूंखे ख़बर आहे त तूं पंहिंजे पीउ जी केतिरी सॼणी। हाणे खण भाॼी। छा थियो? बाबा बाबा भाॼीअ में नाग। हाँ, नाग? हाँ, नाग नागो चोरा बचायो, नाग नाग ॾिसी बि कोन त नाग खयो आहे गला में। अमां चङो थियो जो नाग भाॼीअ में हो। यार ये तो वाकई में नाग था। कहिड़ी बेरनि मां निकितो? काथे आना ओए छाते प्यारे पियो, छा आहे मसलो? लालू नांग मां नांग अहिड़ी चमाटण टुबड़ीअ ॿूठा। लालू तोखे न आहियूं, असली नांग हुयो। तुरे छो नथो? अरे रे नांग कुते आ पुछ चुरो न। चुरे ई कोन थो, नाग त चुरंदो आहे। अरे चुर कुते आ पुछा। अरे कूड़ो नांग लालो पहुणू से हिन खे ॾंडा हिन शैतानगिरी कई आहे। अरे हेॾे किथे आहे नाग? ॻोठरा वारो कयो ॾंडो खणी चयो नाग ना किथे? अरे अरे छॾ
छॾियो त कढो। अरे हेॾे नीरू छो थो ॻोठारण खे ड्रजरी हाँ ॿुधा। लालू खुदा जो कल तमा मां का बि चेतांगिरी काने कई हो छबो नाने नूरे वारनि जे घर आयो आ। अरे पोइ जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त नाने नूरे जो खानदान जो बागल बोड़ियो खानदान शैतान जे घरों पणियल आहे, पोइ तव्हांखे ख़बर ते आहे पोइ इन ॻाल्हि ते पर छो कयो कंटोणी हवा करी छॾी। मुंशी छा थो करी? नलको भगल बैठा ॾिसी को त मां वेच जा थो। नलको हलाए ख़र्ची ॾींदे? हा 10 रुपया ॾींदो मां। न 20 रुपया। हल ठीकु आहे हलाए। तेरा 20 रुपया ॾे अॻ में पैसा कोन ॾिना हले वे। वॾो कोन्हे भागोई अचे वठ वरी 10 रुपया। एतिरो बि चरियो न आहे, बाक़ी 10 रुपया विझी बस कंदो त पोइ ॾींदो मां। हल वे। नलको हलाए वात खाते पचो तई। हलाए तो सापुड़ था न। हाँ तो पियो। अरे हलाए नलको यार हलाए अखर में सापुड़ वयो लो। हाँ यो चलो रुक प्यार प्लान करे हो जो खैर चोरी जो तो कयो आ। सोनी दोरी खणी हो थी। सोने में का भी शे काने का ये भी शे आ। त पक पे मुंह छोकण वाली क्रीम खणी हो थी। न तवा का काठ में सवाल आ के घणा पावा हूंदा आहिनि। 4 पावा थींदा आहिनि। वाह 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 वाह। मश्करा मश्करा मोटी आया मश्करा 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 मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा। हाथ छोकरी तू मजनू मोलाई जी दां खणी आई। ये मजनू मोलाई कयो छा आहे? मजनू मोलाई चोरी जो ॾोह कयो आ। चोरी सब पुलिस जो माण्हू कीअं कंदो पुलिस जो माण्हू चोरी? अड़े सिपाही डंदरा असांजे पुलिस में सभु मस्त जा कख थोरई आहिनि। हाथ छोकरी ये मजनू मोलाई तू दां खणी आई, इन मजनू मोलाई कयो छा आहे? चोरी जो ॾोह कयो आ। सोनी दोरी खणी हो थी। सोने में का भी शे काने का ये भी शे आ। त पक पे मुंह छोकण वाली क्रीम खणी हो थई। न त पोइ कहिड़ी शइ तुंहिंजी क़ीमती चोरी थी आहे? वक़्तु न विञाए असांखे जल्दी ॿुधाए त पोइ मां मजनू मोलाईअ खे गिरफ़्तार करे कानून सां सचाईअ जो सबूत ॾियां। छो त बुलबुल सांडे जी सट मुजरिम फट ई फट वञी पवंदो खट। जेका शे मजनू मोलाई चोराई आ न उहा हू पाण ॿुधाईंदो। तव्हां सिर्फ़ रगो मुंहिंजो केस दाख़िल कयो। असल में केस तॾहिं दाख़िल थींदो जॾहिं तूं ॿुधाईंदीअ त छा चोरी थियो। हाँ हाँ साहब अचो अचो। वञा थो ठीकु आहे। न वठंदो न आहे हिन में महिरबानी चक्कर सम्झी सिपाही सिरोटा। हल त बाबा मजनू मोलाईअ ते केस दाख़िल थी वियो आहे, ख़ैर उनखे ॿधण हलूं। न न मां तोखे ख़बर ई नाहे। चाचो अलू त असांजे कम जो ई नाहे। जेकॾहिं चाचो मुंशी हाराए वियो न त असांखे घर खां बेघर कंदो। तंहिं करे चाचे अलूअ खां ॾुखिया ऐं चाचे मुंशी खां 16 सवाल कंदसि। दिन दिन दाता ॾाढा ॾुखिया छोकिरी
छा थी सोची जल्दी इम्तिहान वठ भली मां स्कूल जे ॿाहिरां पढ़ियो हुजां पर हिन मुंहिंजी खां त होशियार आहियां। अरे अल्लू अभी हो जाता है दूध का दूध पानी का पानी तोखे ना है खबर त मां या मुंशी मोतबर। हाणे ख़ामोश। हाणे मां तव्हांखे सवाल कंदसि जहिड़े क़िस्म जो सवाल चाचे मुंशी खां थींदो तहिड़े नमूने जा सवाल चाचे अलूअ खां थींदा। आचे तव्हां खां काठ में सवाल आहे त खट के घणा पावा हूंदा आहिनि? 4 पावा थींदा अथई। वाह 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 चाचा अलू हाणे तव्हां खां बि काठ में सवाल आहे। पुछ मां वॾो होशियार आहियां। छा त पोइ इहो सवाल आहे त सिंध जे सभिनी ॿेलनि जा काठ गॾु कजनि त घणा मण थींदो? आई इहो सवाल त मूंखां पुछिया न। आई इहो त सवाल मूंखां पुछी हा न ॼण तुंहिंजो पीउ ॿेले में चीचका छटींदो आहे। अमा हूरा हिन खां खट जा पावा पुछाई मूंखां खट जूं बाहियूं पुछी हा वाडण पुछी हा कीअं छिकबी आहे। चाचा अलू चाचे मुंशी खां काठ में सवाल कयो हुयमि ऐं तोखां बि काठ में सवाल कयो अथम। इहा ॻाल्हि त सही आहे पर हल अॻिते अभी। अरे 2 अखर जे पढ़ी आहे न त कुझु सही हुजे। 2 अखर छा सॼी उमिरि अख कारा कया हा त बि हे मण कोन गिणे सघां हा। जेकॾहिं पाण में विढ़ंदव न त मां मुक़ाबिलो हिते ई ख़तम करे छॾींदसि। न न असां कोन भेण तव्हां ॿियो सवाल कयो। त पोइ ठीकु आहे ॿियो सवाल आहे पाणीअ मां। चाचा मुंशी तोखां थी सवाल कयां पाणीअ में कहिड़ी शइ विझबी त पाणी थधो थी वेंदो? अम्मा इहो मूंखां पुछ। न चाचा इहो नंबर चाचे मुंशीअ जो आहे। अम्मा सवाल त ॾुखियो कयो अथई पर पाणीअ में न जे सिर विझां न थधो कोन थिए। पाणीअ में बर्फ विझां त थधो थिए। डिग 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 डिग। छोकरी मूंखां इहो पाणी वारो सवाल पुछ जवाब अहिड़ो ॾींदो साईं जो ठा। चाचा अलू तव्हां खां बि पाणीअ मां सवाल ठीकु आहे। तव्हां खां सवाल इहो आहे त 2010 में जेका ॿोॾ आई हुई उन में घणा घर लुड़ी विया हुया? अम्मा मूंखे कहिड़ी ख़बर त घणा घर लुड़ी विया। मूंखां इहो पुछ त पाणी गरम कीअं थींदो आहे सवलो पुछ न। अॼु अलाए मूंखे छो थो लॻे त मां हाराए वेंदुसि। 2 दर्जा पढ़ी आहे त सुठो थी आहे न। बस कर हाणे तीअं मुकाणी ॾंद त पंहिंजी विझाए। वरी विड़ो था। अम्मा हूरा इन सवाल जवाब खां इहो न पई करी त मूंखे हिन मुंशी सां वेठाई हा। मूंखे हथनि में चूड़ियूं पटियल हुन जा तोखे न आहे ख़बर त मां या मुंशी मोतबर। बस कयो हाणे सवाल ॿुधो। चाचा मुंशी माण्हूअ जे जिस्म मां सवाल अथई। अम्मा मतलब त साइंस वारो सवाल आहे न। त पोइ ठीकु आहे तव्हां इहो ॿुधायो त माण्हूअ जे वात में घणा ॾंद हूंदा आहिनि? दिन ताता कुदरत जे हिसाब सां 32 थियनि था। बाक़ी जे पोड़ो थी पवे या भॼी पवण सां उन जो हिसाब अञा वरी पोइ थिए। बस चाचा 32 ॾंद सही हुया। चाचा अलू तोखां बि माण्हूअ में सवाल आहे। हा मां सम्झी वियो आहियां पर वरी पुछ। चाचा अलू तोखां सवाल इहो आहे त जेको तुफेल संजरानी ॻाइणो आहे न उन जे मथे ते घणा वार आहिनि? दिन ताता मां मूंखे ई ख़बर कान्हे त मुंहिंजे मथे में वार घणा आहिनि। तुफेल संजरानी जेको ॻाइणो आहे उन जे मथे में त बम लॻल आहे। मुंशी मोतबर हिते बि रुश्वत पियो थो हलाई छा? पुॼी पाण कोन लख न लख कोन। मां तो तोखे गोॾे सां मथो भॼां तूं पाण खे सम्झी छा तूं? चाचा अलू चाचा मुंशी मरी अलू मरी वे तूं मरी मुंहिंजे हथां मरी वे। अच्छा त तूं मुंहिंजे हथां मरी वे। हिकिड़ो मिंट हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे। तुंहिंजे फ़ाइदे जी हा स्त्री ख़राब थी। अरे हा मुंहिंजो जिस्म भाई पर मूंखे बि यादि अची इहो ॾे। हिसाब किताब कंदो मुंशी हा अचे हे जिस्म ॾे
हा या बला हमता खराब थी वञे छाजे करे जो बादर मां ॾाढा हणंदो आहियां हा अचे बोचे हा कनेड़े हा किथे नाकड़ करके हा तूना ये नाकड़ करके ना था ये नाकड़ करके ना तूना कर करके ना था तूना कर करके ना था उड़ करके नहीं था मुझे फेरा ना मुझे मथा तो फिर ओ मुझे पटू कारे धोनी कारे अरे ने भाई मुझे करे वला नी आया अरे तुझे करे कौन था वेण नच हलूं सदायूं नच हिकिड़ो मिंट ॻाल्हि थो ॿुधायां हां ॿुधा तुंहिंजे फ़ाइदे जी आहे हे हाथ छॾ ॿुधायां हे ॾिस हुते पैसा मुंहिंजा थी विया मश्करा मोटी आया मश्करा न छॾी दुकान सदा नच तू हल बना छजो अरे मारा मानो माना छजा चल मगे तेरी मां ठप मारिया बस कोठे माण्हू था खिलायो सीरो ठाहे छॾियो छॾ मूंखे मां वठंदो सांस छॾाई उन जो कढो सगो अहिड़ो बुरागी साह पियो कढे ऐं कयां त कयां छा अॼुकल्ह माण्हू वठंदा त छॾाइनि माण्हू छो नथा यकदमि छॾाइनि न जान छुटी मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा इए मैदान में कुडी पौ काहे कंहिंजी कमीस लाए कंहिंजो कछो पाए इएं कीअं कुॾूं वागूं इएं कीअं कुॾूं हिसाब त लॻाइणो आहे न त केरु असांजा पैसा खाई वियो केरु सिंह अरे थोरा माण्हू आहियो या बकर तव्हांजा सिंह खाईंदा ओ चाचा वागूं सिंह न संग संग ज़ेर न ॾीस ज़बर ॾीस ओ मां घुमा मां काथे थी घुमा काॾे कान घुमण जो सॼो ॾींहुं घर में पई आहियां घुमण जो त शौक़ु तव्हां टिनी भाइरनि खे आहे मूंखे किथां आहे घुमण जो शौक़ु अमां छा कयूं रोज़गार आहे कोन सॼो ॾींहुं पट सट ते गुज़ारा चक्कर वा कंहिं कयो तव्हां सां चक्कर आहे जो धोबी जे कुतनि वांगुरु न घर जा हो न घाट जा बोड़ीअ मां फासियासीं अमां मूं चयो त असांजो पट सट ते गुज़ारा मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मश्करा